पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनी खेज़ थियण वारा आहिनि। छो त हाणे तव्हां ॾिठो जीअं हथीको थी चुको आहे क़ासिम हुन जाबिर ऐं इन्हनि जे विच में जेको रुंडे नफ़रत जो ॿिज छटियो ऐं रुंडे वधीक मतिलबु कामयाबी माणी इन्हनि खे पाण में विढ़ाए सौटनि खे ऐं हाणे चागर ख़ान बि क़ासिम खे ई क़ातिल सम्झे थो। तव्हां ॾिठो त हुन भॼण जी कोशिशि कई त वार्निंग ॾेई छॾी पंहिंजे गार्डन खे अगरि ॿीहर भॼण जी कोशिशि करे त हिन खे मुड़े न वठी अचिजो, हिन खे गोली हणी पंहिंजे भाउ ॾे मोकिले छॾिजो जाबिर ॾे। यानी इन्हनि जो हाणे जाबिर ॿिए टंगो फाथो आहे, पाण खे होशियारु सम्झे पियो सियाणो माण्हू उहे ॿिए टंगो फासंदो आहे। हाणे हीउ ॿिए टंगो फासी चुको आहे, हथीको थी चुको आहे। ऐं अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे इहो बि ॾिसणु मिलंदो जंहिं में हीउ त हिकु चाकर ख़ान सावल ते पको यकीन रखे थो ऐं सावल बि हुनजो भरपूर साथ ॾींदो पियो अचे। अॻिते जीअं जीअं एपिसोड वधंदा तीअं तीअं रुंडे ऐं जाबिर वारनि जे विच में इख़्तिलाफ़ वधंदा। हाणे सिकू खे रुंडे जा पुट रुंडो भड़काईंदो जाबिर जे मथां अञा ऐं चवंदा तुंहिंजे भाउ जा ई वॾा क़ातिल आहे इहो जाबिर ऐं क़ासिम। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।